नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सांगड़ में ख़बर ॾींदा हलूं त सांगड़ में सिंध जे नाले वारे सूफ़ी रागी मांझी फ़क़ीर जाली डोमिसाइल जे ख़िलाफ़ सांगड़ प्रेस क्लब जे साम्हूं अलामती बुख हड़ताल कई ऐं एहतजाज मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते सिंध जे सूफ़ी रागी मांझी फ़क़ीर चयो त सिंध में असल माण्हुनि जे बजाए धारियुनि खे पैसनि एवज़ कूड़ा डोमिसाइल ठाहे ॾियण वारे अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियां थो। जाली डोमिसाइल धारियुनि खे ॾेई सिंध जे कामोरनि धरती धड़नि जे हक़नि ते धाड़ो हयो ऐं इन करे इन्हनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वञे। धारिया अची अफ़गानी आहिनि, बंगाली आहिनि, हिते PRCूं ठाराए डोमिसाइल ठाराए असांजे सिंधी क़ौम जो जेको हक़ गज़ब कनि था ऐं असांजे नौजवाननि जूं दिलि आज़ारियूं थियनि थियूं। असां उन ख़िलाफ़ वेठा आहियूं त असां मुतालबो कयूं था सिंध हुकूमत खां या वज़ीर आला खां त 10 लख माण्हुनि ट्विटर ते पंहिंजे उन राय जो इज़हार कयो आहे। मसला खोड़नि पर ही वॾो मसइलो आहे कूड़नि डोमिसाइलनि जो। इंसान जा बुनियादी हक़ मुतासिर थियनि था ऐं सिंध जे नए नस्ल जो इहो अहम इशू आहे। सिंधी अदबी संगत सिंधी ॿियनि मसइलनि जा हिन इशूअ ते सॼी सिंध सां हम आवाज़ आहे। असांजी सिंध हुकूमत ख़ासि तौर ते आहे घुरा जेका कोशिशि करे पई, जे कमेटी बि ठाही आहे, असांखे उमेदु आहे त हू उनखे सही नमूने सां सॼी सिंध में फैलाए। जेके बि ग़लति डोमिसाइल थिया आहिनि उनजे लाइ सिंध जे आवाम सां, नौजवाननि सां, सिविल सोसाइटीअ सां, अदीबनि सां, सभिनी सां जेका वधि तावन घुरंदा उहो ॾींदा, उहे रद्द थियणु खपनि। हक़ तलाफ़ी थिए पई, असां उनजी मज़म्मत कयूं था। ऐं हिते सूबे में जेको आहे असां पंहिंजे डिस्ट्रिक्ट जी ॻाल्हि कयूं, जेकॾहिं सांगड़ जी त हिते काफ़ी तादाद में अहिड़ा माण्हू आहिनि जेके आइलैंड गैस कंपनीज़ में आहिनि या ॿियनि जेके वॾनि उहिदनि ते हिते फ़ाइज़ थियल आहिनि ऐं उन्हनि जी बि जेका आहे सा वेरिफिकेशन कराई वञे त उहे आया हिते सिंध जा आहिनि या के ॿिए सूबे जा आहिनि। ॿियनि सूबनि जा माण्हू हिते अपेयर थियनि था। असांजा लोकल माण्हू जेके आहिनि से उहे फाका कशी ऐं ख़ुदिकुशियुनि ते मजबूर आहिनि। इन जी जेका आहे सा जांच कराई वञे। सिंध जा माण्हू वञी पंजाब में ड्यूटियूं कनि, पंजाब में डोमिसाइल ठाराइनि, इहो बि नथा चाहियूं। असां चवंदा ॿाहिरियां माण्हू बि हिते अची हितां जो डोमिसाइल PRC न ठाराइनि ऐं हिते बि जेको आहे इन्हनि माण्हुनि खे हक़ ॾिनो वञे। इन्हनि जो पंहिंजो जेको हक़ थिए थो उहो इन्हनि खे ॾिनो वञे ऐं हुतां जे सूबनि जो, पंजाब जो, बलोचिस्तान, ख़ैबर पख्तूनख्वा, जेके बि सूबा आहिनि उन्हनि खे पंहिंजो पंहिंजो हक़ ॾिनो वञे त जेको हितां जे माण्हुनि जी जेका आहे बेरोज़गारी, बुख बदहाली उहा ख़तमु थी वेंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।